अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया हमीदान। जो नाज़रीन आइनी तरमीम ते मौलाना ऐं बिलावल जो इत्फाक़ थी बि वञे तॾहिं बि असांजो फ़ैसिलो अडियालामा थींदो। आमिर डोगर चयो त असांखे जेको ड्राफ्ट ॾेखारियो वियो आहे उन्ही में का बि अहिड़ी शइ न आहे जेका असांजे लाइ कातिलाना हुजे। हिन चयो त असांजा ऐं मौलाना जा कुझु मेंबर हुकूमत जे कब्ज़े में आहिनि। हू जॾहिं बि चाहिनि ताक़त जे ज़ोर ते तरमीम आणे सघनि था। JUI जे अॻुवाण सेनेटर कामरान मुर्तज़ा चयो आहे त आइनी तरमीम जो मसूदो अटार्नी जनरल जे लैपटॉप ते मौजूद हो। उन्हनि मूंसां शेयर कयो हो। हिन चयो त असां PTI जे करे रुकिजी विया आहियूं। असां उहो नथा चाहियूं त बाद में चयो वञे त फिलाणे ख़राब कयो आहे। लीगी अॻुवाण सेनेटर इरफान सिद्दीकी चयो त आइनी तरमीम ते इत्फाक़ थी सघे थो पर उहो आइन लाज़मी न आहे। JUI PTI खे बहाने तरमीम में शरीक करणु चाहे थी। आइनी तरमीम जे मसूदे ते JUI PP ऐं नून लीग में इत्फाक़ थी चुको आहे।